अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां वक्त मौजूद आहियूं दरगाह हज़रत ग़ुलाम शाह घार वारो रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते। उते असां दुआ घुरीसीं, तव्हांजे हक़ में दुआ घुरंदासीं ऐं तव्हां बि असांजे लाइ दुआ घुरिजो ऐं तव्हांखे इन ई दरगाह जा मेला बि मलाखड़ा बि ॾेखारींदासीं ऐं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल तव्हां असांजे इन पेज के इन चैनल के लाइक करण ऐं सब्सक्राइब करण शेयर करण न विसारिजो ऐं असांजे पेज आहे मलाखड़ा टीवी फेसबुक ते उनखे बि फॉलो करियो ऐं असांजी सिंध जी सकाफ़त खे अॻिते वधायो। ऐं असां अलाह जे वलियुनि ते ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं अलाह साईं असांखे हमेशह ता हयात पूरी ज़िंदगी अलाह जे वलियुनि जी अलाह जे दरगाहनि जी ड्यूटी ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं तव्हां सभई बि असांजे लाइ ख़ुसूसन दुआ कजो। नाज़रीन, सैयद ग़ुलाम अल्लाह शाह जे ॿिए मलाखड़े जो एंड थियो ऐं असां हींअर दरगाह ते आया आहियूं। असां ज़ियारत करणु, असां दुआ बि घुरी आहे ऐं तव्हांखे बि असां ज़ियारत कराईंदासीं ऐं रुॻा दरगाह जी तरफ़। असां दरगाह तव्हांखे ॾेखारींदे सैयद ग़ुलाम शाह घार वारो